जीअं त अॼु 4/5/2025 ते पीरियड टीचर एसोसिएशन सिंध जी मरकज़ी मीटिंग थी आहे बिटशाह जी दरगाह ते। ऐं अॼु तमामु ज़िले सदरनि जी मुशावरत सां ऐं मरकज़ी अॻुवाणनि जी मुशावरत सां जेको फ़ैसिलो कयो वियो आहे उहो इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेको असांजो पीरियड टीचर एसोसिएशन सिंध सां जेको सिंध गवर्नमेंट जो मुआइदो हुयो, बल्कि उहो काबीना जो हिन वक़्तु डिसीशन हुयो त घटि में घटि जेकी पघार हुई उहा 37,000 उस्तादनि जे मथां लागू कई वेंदी। पर बेहद अफ़सोस जो हिन वक़्तु ताणी हेतिरो वॾो पीरियड गुज़रण जे बावजूदि उहा बजट रिलीज़ न आहे थी सघी। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो असांजो जेको मञल मुतालबो हुयो उहो हुयो पर्सनल आई डी। त इहे असांजा ॿ जेके मुतालबा आहिनि उहे मञल मुतालबा आहिनि जेके हिन वक़्तु ताणी सिंध गवर्नमेंट पंहिंजे वाइदे वफ़ा नाहे कई। अॼु असांजो जेको हीउ इजलास थियो आहे उहो इन मुताबिक़ थियो आहे त असां पंहिंजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे समूरा उते एजेंडा में रखंदासीं। बिलख़ुसूस जेके असांजा इहे मुतालबा आहिनि जेके मञल मुतालबा आहिनि ऐं काबीना जे इजलास मां उहे जेसिताईं पूरा नथा थियनि त इन जे ख़िलाफ़ु असां एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। ऐं एहतजाज जो सॾु जेको आहे सो उहो अरबा जे दिहाड़े ते इंशा अल्लाह ताला समूरी सिंध जे ज़िले सदरनि खे असां पाबंद कयो आहे। ऐं उहे समूरी सिंध जे NCG ऐं बेक्स उस्तादनि खे इहो ई दावतनामो ॾींदा त उहे पंहिंजे गजल मफ़ाद ख़ातिर NCG ऐं बेक्स जा मेल तोड़े फीमेल उस्ताद कराची प्रेस क्लब ते पहुचंदा ऐं उते इंशा अल्लाह ताला असां पुरजोश लेकिन पुरअमन पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। ऐं आउं हिन मैसेज जे ज़रिए बेक्स जे मरकज़ी सदर साईं हाजी अबू बकर साहब खे मोहतबाना अपील थो कयां त महिरबानी करे गजल मफ़ाद आहे उन में असांजो साथ ॾियनि। उन सां गॾोगॾु शाह अब्दुल लतीफ़ टीचर्स एसोसिएशन जा जेके मरकज़ी अॻुवान आहिनि मरम अली मुगेरी साहब ऐं उन जी जेकी क़ियादत आहे उन्हनि खे बि असीं मोहतबाना गुज़ारिश था कयूं त हीउ गजल काज़ आहे। ऐं हीउ जेको असां एहतजाज जो हंगामी तौर ते ऐलान कयो आहे इन जी बि वजह आहे, उहा वजह इहा आहे त हिन वक़्तु बजट जा जेके सेशन आहिनि से शुरू थियण वारा आहिनि ऐं बजट बुकनि जो जेको कमु आहे उहो हली रहियो आहे। लिहाज़ा उन खे असां मद्देनज़र रखी करे समूरनि दोस्तनि जी मुशावरत सां मुश्तरका फ़ैसिलो कयो आहे हंगामी बुनियादनि ते त 7 तारीख़ ते इंशा अल्लाह ताला समूरी सिंध जा NCG ऐं बेक्स उस्ताद मेल तोड़े फीमेल उस्ताद प्रेस क्लब कराची ते पहुचंदा ऐं जेसिताणी असांजा मुतालबा न मञा वेंदा तेसिताणी असांजो एहतजाज जारी रहंदो। ऐं उन सां गॾोगॾु असांजी उते कैंप क़ाइमु कई वेंदी। समूरनि उस्तादनि खे इहा हिदायत थी कजे त पाण सां ज़रूरी सामान खयों अचनि, जेको बि इंसानी ज़रूरी हाजत जो सामान आहे उहे समूरियूं जेके शयूं आहिनि उन में रली गोदड़ी जेको सिस्टम आहे कपिड़ा लटा इहे सभु शयूं पाण सां खयों अचनि। ऐं प्रेस क्लब ते रहणो आहे जेसिताणी असांजा मुतालबा न मञा वेंदा तेसिताणी असां पंहिंजी उते कैंप क़ाइमु कंदासीं। ऐं मञल मुतालबा त फिलफोर असांजा उहे पूरा कया वञनि ऐं उन ते अमल कयो वञे। उन सां गॾोगॾु बक़ाया जेके असांजा मुतालबा आहिनि उन में जेको अहम मुतालबो असांजो आहे उहो आहे रेगुलराइज़ेशन। ऐं उन सां गॾोगॾु असांजी जेकी एज लिमिट आहे सर्विस जी 55 साल मां वधाए 60 साल कई वञे। ऐं उन सां गॾोगॾु पंजो मुतालबो असांजो आहे त असांजे उस्तादनि जी पघार 100% वधाई वञे। असांजा 5 मुतालबा आहिनि त असांखे पको कयो वञे। ॿियो मुतालबो आहे त एज लिमिट असांजी वधाए 55 साल मां 60 साल कई वञे। ॿियो मुतालबो आहे त असांजे उस्तादनि जी जेकी हिन वक़्तु 25,000 पघार आहे उहा बि कान थी मिले, उहा असांखे मिली रही आहे लेकिन जेकी वधियल पघार 37,000 आहे उहा नथी मिले। त असां इहो बि मुतालबो कंदासीं सिंध गवर्नमेंट खां त जेकॾहिं पंहिंजे मिनिस्टरनि जूं ऐं वॾनि ऑफिसरनि जूं जेकॾहिं 100% पघारूं वधायूं वञनि थियूं त असां ग़रीब उस्तादनि जूं जेके 37,000 पघार आहे जेका बि असांखे नथी मिले त असां इहो मुतालबो था करियूं त ईंदड़ बजट में असांजी पघार 100% वधाई वञे। उन सां गॾोगॾु 2 असांजा जेके मुतालबा आहिनि उहे मञल आहिनि जंहिंमें पर्सनल ID आहे ऐं वधियल पघार जेकी आहे उहा असांजी फिलफोर रिलीज़ कई वञे। त इहे असांजा 5 मुतालबा आहिनि। इन 5 मुतालबनि जे तहत असां समूरे सिंध जे उस्तादनि खे असां दावतनामो ॾियूं था त भरपूर शिरकत करे ऐं पंहिंजे गजल मफ़ाद ख़ातिर 7 तारीख़ 5 महीनो 2025 11 खां 12 बजे कराची प्रेस क्लब ते पहुची ऐं उस्ताद इतिहाद हुजण जो सबूत ॾींदा। उमेद थो करियां त समूरा दोस्त असांखे मुसबित मौक़ा ॾींदा। तव्हां समूरनि जो ख़ादिम ख़ान मोहम्मद मल्ला, मरकज़ी सदर पीरियड टीचर एसोसिएशन NCG सिंध।